Welcome to Synsoft Studio. This is Sahil Chandio. So अॼु असां अॻिते था वधूं HTML जो कुझु कोड असां वधीक था सिखूं अॼु जंहिंमें अॼु सिखंदासीं असां div त div असां कीअं यूज़ कंदा आहियूं ऐं छाजे लाइ यूज़ कंदा आहियूं। div हिकु ईअं सम्झो असां डिवाइड कंदा आहियूं पेज खे कंहिं मख़सूस पार्ट लाइ जिते असां पंहिंजूं तस्वीरूं वग़ैरह अपलोड करे सघूं। सो लेट्स सी उन में असां कहिड़ियूं शयूं तस्वीरूं असां कीअं ॾेई सघूं था ऐं असां मुख़्तलिफ़ कुझु कोड्स आहिनि उहे बि सिखंदासीं। पर पहिरियों असांजो आहे div असां कीअं यूज़ था करे सघूं उन जे लाइ असां कहिड़ो कोड असांखे रिक्वायर हूंदो। लेट्स सी जीअं असां इहे पेज ओपन कयो आहे जंहिंमें असां कोड सेम तरीक़े सां लिखंदासीं HTML उन खां पोइ बॉडी खां पोइ असां लिखी सघूं था फॉर एग्ज़ाम्पल पैराग्राफ div used here। ठीकु आहे त पोइ असां क्लोज़ कंदासीं पी खे मतिलबु पैराग्राफ असां जीअं क्लोज़ कयोसीं असां लास्ट में बंदि था करे छॾियूं फॉर एग्ज़ाम्पल बॉडी खे ऐं प्लस HTML खे। ठीकु आहे उन खां पोइ असां छा कंदासीं हाणे ऐं div इस्तेमालु कंदासीं। div इस्तेमालु करण लाइ असां छा कंदासीं टैग इस्तेमालु कंदासीं div पोइ स्टाइल यानी कि उनजो स्टाइल कहिड़ो हुजे इज़ इक्वल ॾींदासीं डबल कोटेशन में लिखंदासीं असां पोजीशन उनजी केतिरी हुजे असां डबल डॉट ॾींदासीं रिलेटिव कंहिंसां हुजे बंदि कंदासीं मीन्स के बैकग्राउंड सां जो बैकग्राउंड हुजे उनजो असां ॾेई सघूं था हिते कामा ॾेई छॾियोसीं कलर इज़ इक्वल जेको बि कलर ॾियणु चाहियूंसि फॉर एग्ज़ाम्पल असां ग्रीन था ॾेई छॾियूंसि ग्रीन जीअं ॾिनोसीं असां ईंदासीं हेठि फॉर एग्ज़ाम्पल लाइन ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था जीअं HR आहे HR असां फॉर एग्ज़ाम्पल हुनजी बाउंड्री था ॾेई छॾियूंसि। हेतिरो वर्क न हूंदो आहे HR जो हॉरिज़ॉन्टल रूल जो जस्ट डिफाइन आहे असां हुनखे बाद में हटाए करणु चाहियूं त हटाए बि करे सघूं था पर असां पहिरियों असां हुनखे रन करायूं ॾिसूं बाद में हुनजो इफेक्ट आहे या न आहे पोइ यूज़ करे ॾिसंदासीं। ठीकु आहे div लिखंदासीं ॿीहर उन खां पोइ स्टाइल लिखंदासीं इज़ इक्वल उन खां पोइ आहे ओपेसिटी मीन्स उनजो कलर केतिरो ज़्यादा वधीक हुजे फॉर एग्ज़ाम्पल असां ॾियूंसि था 2 था ॾियूं या फॉर एग्ज़ाम्पल 0.5 था ॾियूंसि यानी कि जेको हुनजो कलर हूंदो उहो स्टाइल हुनजो केतिरो थो शो थिए यानी कि डार्क हुजे या डार्क न हुजे। उन खां पोइ असां पोजीशन ॾींदासीं रिलेटिव पोजीशन केतिरी हुजेसि उनजी मतिलबु केतिरी मथे हुजे लेफ़्ट हुजे राइट हुजे उहो असां ॾींदासीं केतिरी लेफ़्ट साइज़ में उते साइज़ हुजे फॉर एग्ज़ाम्पल 6 पिक्सल्स हुजे फॉर एग्ज़ाम्पल असां जीअं ॾिनोसीं उन खां पोइ कामा ॾींदासीं कामा ॾेई टॉप खां केतिरी हुनजी साइज़ हुजे फॉर एग्ज़ाम्पल असां ॾियूंसि था 20 पिक्सल्स। उन खां पोइ विड्थ हिनजी केतिरी हुजे विड्थ बि असां सेट कंदासीं केतिरी फॉर एग्ज़ाम्पल 78 था कयूंसि 78 पिक्सल्स खां पोइ असां हिन कामा ॾेई उन खां पोइ हाइट बि ॾींदासीं हाइट केतिरी हुजेसि फॉर एग्ज़ाम्पल हुनजी ड्रैग केतिरी हुजे फॉर एग्ज़ाम्पल असां ॾियूंसि था 50 असां ॾिनीसीं 50 खां पोइ असां छा कंदासीं पिक्सल्स हिनखे बंदि कंदासीं बैकग्राउंड कहिड़ो कलर हुजेसि जेको बि असां बैकग्राउंड ॾियणु चाहियूंसि कलर उहो असां ॾेई सघूं था फॉर एग्ज़ाम्पल असां ॾियूंसि था कलर बैकग्राउंड कलर असां ॾींदासीं फॉर एग्ज़ाम्पल रेड फॉर एग्ज़ाम्पल बंदि कयोसीं। हाणे असां हिते जेको बि लिखणु चाहियूं फॉर एग्ज़ाम्पल असां ॾियूंसि था न्यू div उन खां पोइ बंदि कंदासीं छा खे div खे जेको असां हिते div स्टार्ट कयोसीं हिनखे असां एंड में ॾिसो क्लोज़ कयोसीं हितां। हाणे असां हिनखे सेव था कयूं फॉर एग्ज़ाम्पल सेव कयोसीं सेव ऑलरेडी थियल आहे नाले सां असां हिनखे मिनिमाइज़ करे असां हिन खां ओपन था कयूंसि राइट क्लिक करे ओपन विथ असां ईंदासीं हिते ॾिसो असां div जेको कलर असां ॾिनोसीं उहो हिनजो कलर जेको बि हुयो उहो ग्रीन अची वियो उन div ॾिसो असांजो एतिरो असां हुनजी साइज़ वग़ैरह असां इंक्रीज़ ऐं डिक्रीज़ करे सघूं था मीन्स की असांजी मर्ज़ी आहे असां हुनखे केतिरो जीअं असां मेन्यूज़ वग़ैरह ठाहींदा आहियूं त हुनजे लाइ असां हिनखे इस्तेमालु करे सघूं था। अगरि असां हिन ओपेसिटी फॉर एग्ज़ाम्पल 0.5 आहे असां हिनखे फॉर एग्ज़ाम्पल जस्ट 2 था रखूं सेव कयूंसि असां हेॾे अचूं हिते छो त ऑलरेडी हुनजी साइज़ ॾिसो ओपेसिटी हुन जेको असांजो टेक्स्ट हुई उहा शो थी वई वापसि में। अञा असां चेंज करणु चाहियूंसि फॉर एग्ज़ाम्पल असां हिनजो 10 था रखूंसि सेव हिते अचे मिनिमाइज़ छो त हुनजी साइज़ 10 ॾियोसि या 5 ॾियोसि कलर त ओड़ो ई हूंदो। माइनस में ॾियणु चाहियूंसि त पोइ असां छा कंदासीं 0.2 ॾियोसि सेव कयूंसि
असां सेव करण खां पोइ F5 प्रेस कंदासीं। ॾिसो असांजी जेका टेक्स्ट हूंदी उहा नॉर्मल शो थींदी। हिते ॾिसो असांजी टेक्स्ट नॉर्मल शो थी थिए, छो त इहो सॼो कलर जो हूंदो आहे डिव जो हूंदो आहे। उनखां इन में असां मेन्यू वग़ैरह रखणु चाहियूं असां रखी सघूं था। हीअ ॾिसो जेका HR ॾिनी असांजी लाइन मथां हुनजी अची वई जेका उहा हितां मथां लाइन आहे हिते, ठीकु आहे। उहा लाइन ॾिसो, अगरि असां हिनखे इरेज़ था करणु चाहियूं HR खे Ctrl+S हेॾे अची करे असां रिफ्रेश कयूं त ॾिसो असांजी लाइन ख़तमु थी वई। सेम तरीक़े सां वापसि तव्हां ॾियोसि Ctrl+Z Ctrl+S, असां साॻे तरीक़े सां हिनखे रिफ्रेश कयोसीं, साॻी ॾिसो लाइन हुनजी मथां अची वेंदी। इंक्रीज़ डिक्रीज़ असां ते डिपेंड थो करे असां केतिरो बि हुनखे ॾेई सघूं था। ॿियो असां सिखियोसीं टेबल खे। टेबल में कुझु टेक्निक्स हुयूं जेके असां न सिखियूंसीं। उहे फॉर एग्ज़ाम्पल असां टेबल में जीअं 2 कॉलम हुजनि उहे असां कीअं ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था। लेट्स सी हुन में असां जीअं बॉर्डर आहे, बॉर्डर फॉर एग्ज़ाम्पल इज़ इक्वल था ॾियूंसि ऐं 3 हाइट वग़ैरह ॾियणु चाहियूं नथा ॾियणु चाहियूं, इट्स ओके। असां कंदासीं TR खां पोइ असां जीअं स्टार्ट कंदा आहियूं TH में असां ॾियूं था फॉर एग्ज़ाम्पल मंडे, फॉर एग्ज़ाम्पल मंडे ॾिनोसीं। असां हिते था ॾियूंसि फॉर एग्ज़ाम्पल जेके रोज़ एंड कॉलम्स असां ॾियणु चाहियूं, रोज़ स्पॉन इज़ इक्वल डबल कोटेशन फॉर एग्ज़ाम्पल 2, यानी कि जेको मंडे हुजे 2 रोज़ जे मथां हिकु ई अची वञे। असां TH खे क्लोज़ कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल ॿी बि TH ॾिनीसीं, असां ॾिनोसीं ट्यूज़डे ॾिनोसीं। ट्यूज़डे खां पोइ असां TH खे क्लोज़ कंदासीं। TH क्लोज़ करे पोइ असां TR खे क्लोज़ कयोसीं। TR जीअं क्लोज़ कयोसीं असां हिते हिनखे टेबल खे बि क्लोज़ था कयूं। Ctrl+S असां हिते अचूं, रिफ्रेश कयूंसि। अच्छा, हीअ असां डिव खे थोरो फॉर एग्ज़ाम्पल BR ॾेई छॾियोसि, छो त हुनखे असां डिव जो जेको कलर आहे जेको बि जेका असांजी वेबसाइट हूंदी आहे हुनजे अंदरि ई अची वेंदी। ॾिसो, ठीकु आहे। या असां हिन जे मथां ॾियणु चाहियूं डिव जे, त असां छा कंदासीं, जीअं तव्हांखे ईज़ी तरीक़े सां सवलाई सां सम्झ, जेकॾहिं असां सॼी वेबसाइट जो कलर इहो हिकु ई ॾियणु चाहियूं उहो असां हिन जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। Ctrl+X कयोसीं, असां हिते मथे था अचूं, सॉरी असां हिनखे हिते करे पेस्ट कयोसीं। Ctrl+S असां रिफ्रेश कयोसीं। ॾिसो मथे असां ॾिसो कॉलम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई रो आहे, इन करे हुन में वधीक हुनजी सेटिंग नथी थिए। असां सेम तरीक़े सां छा कंदासीं, TR असां स्टार्ट कंदासीं, TD फॉर एग्ज़ाम्पल AAA क्लोज़ कंदासीं TD खे। सेम तरीक़े सां असां TDB बि था ॾियूं, असां हिते BBB था ॾियूं, असां हिनखे TD खे क्लोज़ था कयूं। Ctrl+S सॉरी असां TR खे क्लोज़ न कयोसीं। Ctrl+S कंदासीं। Ctrl+S करण खां पोइ रिफ्रेश कयोसीं। ॾिसो असां जेको मंडे आहे उहो असांजो 2 रोज़ जे बराबरि, जीअं असां हिते 2 रोज़ रखियूंसीं। 2 रोज़ जी मदद सां उहे जेको कलर आहे उहो असांजो कलर न बल्कि सॉरी ऐं जेके 2 कॉलम्स हुया 2 रोज़ जी जॻह ते असांजा हिकु ई रोज़ अची वेंदी, यानी कि उन में असांजी TH सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसो हिन जॻह ते असांजी शयूं हिकु ई, असांजो जेको 2 रोज़ जी जॻह ते हिकु असांजी अची वञे। असां त चऊं हीअं कॉलम बि अची वञनि, हीअ असां रो ॾिनी हीअं असां कॉलम बि ॾियणु चाहियूं त असां ॾेई सघूं था। जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां चऊं था हिते फॉर एग्ज़ाम्पल TH ॾिनोसीं, असां ॾिनोसीं फॉर एग्ज़ाम्पल कुझु बि ॾियोसि, फॉर एग्ज़ाम्पल कराची। असां बंदि कंदासीं छा खे, TH खे। हेठि ईंदासीं असां ॾींदासीं TH खां पोइ ॾींदासीं असां हैदराबाद खे सेम तरीक़े सां क्लोज़ कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल TH खे असां TR खे क्लोज़ कयोसीं, असां हेठि ईंदासीं। हाणे था ॾियूं असां TR ऐं TD स्टार्ट कंदासीं, यानी कि TD ॾिनोसीं पोइ असां छा ॾींदासीं, कॉलम ॾियूंसि, या असां छा कंदासीं हिन में ई असां कॉलम ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था। छा में सेम तरीक़े सां कॉलम स्पॉन असांजा जेके कॉलम डबल अची वेंदा। TR हिते ये असां TD ॾिनीसीं, असां ॾिनोसीं फॉर एग्ज़ाम्पल सिटी। बंदि कंदासीं TD खे। TD जीअं क्लोज़ कयोसीं त असांजी क्लोज़ थी वेंदी। उनखां पोइ TD असां ॾिनोसीं टाउन। बंदि कंदासीं TD खे।
टी जीअं बंदि कयोसीं असां उन खां पोइ छा कंदासीं TR खे क्लोज़ कंदासीं कंट्रोल एस करण खां पोइ असां रिफ्रेश कंदासीं त असांजो जेको डबल कॉलम जी जॻह ते असांजूं छा हिते असांजूं 3 कॉलम्स आहिनि त असां हिते मथे पहिरियां 3 ॾेई छॾियूंसि हिते कॉलम्स TH असां ॾींदासीं फॉर एग्जांपल ट्यूसडे वेडनेसडे था ॾेई छॾियूंसि क्लोज़ कंदासीं TH खे असां हिते बि TH खे 3 ॾींदासीं छो त असांजा कॉलम 3 नीडेड हुया TH असां ॾेई छॾियोसि कुझु बि फॉर एग्जांपल लारकाना क्लोज़ कंदासीं TH खे कंट्रोल S हेॾे अचूं रिफ्रेश कयूंसि असांजो कॉलम वग़ैरह उन ते न अची वियो त असां हिन पहिरियों ही बि ॾेई छॾियूंसि त पोइ असांखे उन जी जॻह ते वापसि अची वेंदो यानी कि जेके असांजी रोज़ एंड कॉलम्स स्पॉन करणियूं आहिनि त उहे असांजे लाइ यूज़ कराईंदा आहियूं इन्हनि जे लाइ जीअं असांजा 2 कॉलम्स वग़ैरह इस्तेमालु थियनि ऐं असांजा 2 रोज़ इस्तेमालु थियनि हिकु जॻह ते त सेम तरीक़े सां असां TH ॾींदासीं किथे हिन जॻह ते TH ते असां छा कंदासीं कॉलम स्पॉन असां शायदि मथे ॾिनो हुयोसीं रो कोन ॾिनी आहे ठीकु आहे अच्छा हिते ई कमु लारकाना जी जॻह ते हिते था ॾेई छॾियूंसि छो त हेठि असांजो कुझु बि न अथसि असां कॉलम स्पॉन ॾेई छॾियोसीं इज़ इक्वल ॾींदासीं फॉर एग्जांपल 2 डबल कोटेशन में बंदि कंदासीं डबल कोटेशन बंदि कंट्रोल S असां रिफ्रेश कयूंसि ॾिसो असांजा हिन ते बि असां रो ॾेई छॾियूंसि जीअं असांखे ख़बर पइजी वञे त हिन में एतिरी वधीक हिन लाइ फॉर एग्जांपल लारकाना वारो असां हिन खे क्लोज़ था करे छॾियूंसि हिन खे डिलीट कयोसीं कंट्रोल S करे असां रिफ्रेश कंदासीं हाणे ॾिसो असांजो हेठि असां हिकु TD ॾेई छॾियूंसि हिन जॻह ते जीअं TD ॾींदासीं फॉर एग्जांपल टाउन असां था ॾियूंसि तालुका बंदि कंदासीं कंहिंखे ऐं TD खे कंट्रोल S हेॾे अची रिफ्रेश कंदासीं ॾिसो हैदराबाद असांजो 2 कॉलम जी मदद सां 2 कॉलम ते अची थो वञे हेॾां असांजो जेको रोज़ ते डबल ॾिनोसीं यानी कि रो स्पॉन 2 ऐं हेॾां ॾिनोसीं असांजे कॉलम स्पॉन 2 ॾिनोसीं यानी कि 2 असांजी कॉलमनि जी मदद सां असां ॾेई सघूं था हीअ असां जेका ही डिव ॾिनो आहे डिव में असां सॼी वेबसाइट इन में असां क्रिएट करे सघूं था यानी कि असांजी वेबसाइट जो कलर डिव वारो ई हूंदो जेको असां ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूंसि था उहो यानी कि जेका टेक्स्ट वग़ैरह हूंदी या जेको बि हूंदो इन बाउंड्री में सेट करे असांजी जेका टेक्स्ट वग़ैरह जेका बि सेटिंग कंदासीं उहा डिव जे अंदरि ई असां इस्तेमालु कंदा आहियूं यानी कि वेबसाइट खे असां डायनामिकली इस्तेमालु करे सघूं था हुन खां पोइ असां वटि कुझु ॿियूं टेक्निक्स आहिनि जंहिंजे थ्रू असां यूज़ करे सघूं था फॉर सपोज़ असां वटि हिन कुझु लिटिल नंढा बेसिक चई सघूं था टैग्स आहिनि जंहिंमें असांजो आहे जीअं बोल्ड वग़ैरह असां सिखियोसीं EMI यानी एम्फेसिस यूज़ एम्फेसाइज़्ड जेके असां टैक्स यूज़ कंदा आहियूं ईअं फॉर एग्जांपल एम्फेसाइज़्ड ठीकु आहे असां हिन खे क्लोज़ करणु चाहियूं या क्लोज़ न कयूंसि त बि इट्स ओके ठीकु आहे असां हिन खे क्लोज़ था कयूं EM खे असां हिते BR ॾिनोसीं जीअं असांखे ख़बर पइजी वञे BR उन खां पोइ असांजो जेको ॿियो बेसिक टैग आहे उहो असांजो स्मॉल टेक्स्ट अची वञे स्मॉल टेक्स्ट फॉर एग्जांपल स्मॉल टेक्स्ट ॾिनीसीं असां हिन खे क्लोज़ करणु चाहियूं न कयूंसि इट्स ओके को बि डिफरेंस कोन्हे स्मॉल खे क्लोज़ कयोसीं असां हिते सेम तरीक़े सां स्मॉल खां पोइ टैग आहे असांजो स्ट्रॉन्ग यानी कि टेक्स्ट असांजी थोड़ी मोटी न बल्कि असांजी जेके स्टाइल्स हूंदो उहो स्ट्रॉन्ग हूंदो जेके स्टाइल्स यूज़ थींदा आहिनि जेके इम्पोर्टेंट टेक्स्ट हूंदी आहे उन जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं स्ट्रॉन्ग खे असां ॾेई सघूं था स्ट्रॉन्ग फॉर एग्जांपल इम्पोर्टेंट टेक्स्ट ठीकु आहे असां क्लोज़ कंदासीं स्ट्रॉन्ग खे जीअं असां स्ट्रॉन्ग क्लोज़ कयोसीं त सेम तरीक़े सां असां ॾींदासीं BR जीअं असांखे चङे तरीक़े सां सम्झ में अचे हर हिकु टेक्स्ट जी अलॻि अलॻि सब स्क्रिप्ट जीअं हूंदो आहे असांजो हीअ सब स्क्रिप्ट असां जीअं टेक्स्ट यूज़ कंदा आहियूं सब स्क्रिप्ट ठीकु आहे हीअ सब स्क्रिप्ट बंदि कंदासीं सब खे सेम तरीक़े सां असां बंदि कंदासीं BR खे BR खां पोइ असां सेम जेको ॿियो असांजो हूंदो सुपर स्क्रिप्ट सुपर न लिखंदासीं जस्ट SUP लिखंदासीं उन खां पोइ सुपर स्क्रिप्ट
असां क्लोज़ कंदासीं SCUP खे। साॻे तरीक़े सां असां BR खे ॾींदासीं। BR खां पोइ इंसा यानी कि इंसर्टेड टेक्स्ट असां ॾियणु चाहियूं त इंसर्टेड टेक्स्ट असांजी ही स्टाइल्स एंड जस्ट जा टेक्स्ट फॉर्मेटिंग जा उहे असां हिते यूज़ करे ॾिसूं था। जस्ट इंट्रो असांजी जेकॾहिं असां टेक्स्ट पंहिंजी फॉर्मेटिंग में डिफरेंट तरीक़े सां ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं। जीअं मार्क आहे, जीअं टेक्स्ट जे मथां कलर अची वञे, मार्क टेक्स्ट यानी कि उनजे मथां कलर जीअं असां ॾींदा आहियूं, बैकग्राउंड कलर जीअं असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टेक्स्ट ते हुजे त उहो असां ॾेई सघूं था। फॉर एग्ज़ाम्पल Ctrl+S असां चऊं था हेॾे रिफ्रेश कयूंसि। ॾिसो जेके बि असांजा अलॻि अलॻि टेक्स्ट हुए उहे असांजूं ही एम्फेसाइज़्ड आहे, हीअ असांजी टेक्स्ट डिफरेंट हुनजी साइज़ आहे, हीअ स्ट्रॉन्ग असांजो हुनजो जेकॾहिं असां मथे ॾियणु चाहियूं तव्हांखे चङी तरीक़े सां चलो हिन जो कलर असां जेको ग्रीन रखियो होसीं उहो असां थोरो सॉरी हिते असांजो कलर हिते ॾिनल हुजे, असांजो ग्रीन आहे त हिन जो असांजो बैकग्राउंड कलर था ॾियूंसि सियान। Ctrl+S असां ॾियासीं रिफ्रेश। ॾिसो हाणे असांजी टेक्स्ट इंसर्टेड सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट सभु असांजी यूज़ थींदियूं। पर जेकॾहिं असां BR हटाईंदासीं सभिनी जी त असांखे ख़ुदि ब ख़ुदि सम्झ में अची वेंदी। हूअं असांखे ॾिसो का बि शइ सही तरीक़े सां सम्झ में कोन पई अचे, पर जॾहिं असां BR हटाईंदासीं त असांखे सॼियूं शयूं जेके बि हूंदियूं उहे असांखे प्रॉपर तरीक़े सां सम्झ में अची वेंदियूं। Ctrl+S असां हेॾे ईंदासीं, रिफ्रेश कंदासीं। ॾिसो हाणे असांजो टेक्स्ट एम्फेसाइज़ स्मॉल टेक्स्ट स्ट्रॉन्ग हिते हीअ असांजी एम्फेसाइज़्ड आहे, हीअ स्मॉल टेक्स्ट, हीअ स्ट्रॉन्ग इम्पोर्टेंट टेक्स्ट, हीअ सबस्क्रिप्ट, हीअ असांजो सुपरस्क्रिप्ट ऐं हीअ इंसर्टेड ऐं हीअ मार्क टेक्स्ट। हीअ मार्क टेक्स्ट आहे, जीअं मार्क हुन में टेक्स्ट में ख़ुदि ब ख़ुदि मार्क अची वेंदो। ऐं हीअ कुझु बेसिक टेक्स्ट हुया जंहिंजे थ्रू असां सिखियोसीं HTML जा कुझु टैग्स हुया डिव जे बारे में। जीअं असां पंहिंजी वेबसाइट सॼी हिक ई कलर जी ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था। होप कि तव्हांखे हीअ वीडियो सम्झ में आयो हूंदो। अगरि तव्हांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर ऐं लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां असांजो वीडियो शेयर कयो। थैंक यू।